उन चयो आदा महबूब मुडे नियारो पेरी नजर में मुझी दिल खड़ी अखड़ियन के कया छामा जो हुजूर दिसी आयो अखड़ियन के कया छामा जो हुजूर दिसी आयो हिन दिल के मजबूर करे आयो मजबूर करे आयो अने चारी लगा तो यार फुरजी हाँ बाकी एड़ो मानू अरब जो चालाक मिलो गालाणी उठ भी फबाए वो खणी वो पैसा कोन मिल्या वाजी थी हाने हे ये पिया चवन त हिकड़े उठ जे मथों कुंवार वेठी उन काफले डोली हुई डोली में कुंवार वेठी पर्दे में बंद हिनन जने ये गालियों कयूं त न कुंवार पंहिंजे मुंह तां कपड़ो हटाए ऐं चवण लगी अदा अवा मायूस न थियो ना उम्मीद न थियो जे इयो जवान डोकर खणी न आयो त मां पंहिंजा ज़ेवर खपाए अवा के उठ जी कीमत भरे दी त ही खुश थिया त शायद असां वाली कुंवार सुञाणे उन्हीं के सुञाणे थी तॾहिं थी एडी जिम्मेदारी वाली गाल करे चवण लगा ओ छोकरी तो सुञातो आछा जी मूं सुञातो न आहे पर रब जो कसम चेहरो एड़ो हो जो कूड़ गाल्हाई कोन थो सघे एड़ो मुंह एड़ो चेहरो कूड़े मानू जो थी न थो सघे चेहरो त ॾिसो आ सुभान अल्लाह तला अल बदरो अलैना मिन सनी यातिल वदाई वजब शुक्रो अलैना मादा लिल्लाहि दाई चवण लगी मानू न हो सिज उभरियो मानू न हो चोॾहीं जो चंड यो मानू कूड़ नथो गालाए सके फिराट करे नथो सके मुझा प्यारा दोस्तों इन माई या जो गाल कई तो मदीने जा साईं मदीने का ज़ाहिर छा अल्लाह जा हबीब मुरकदा आया हे मायूस थी व्याउंदा त रकम वई उठ पई अल्लाह अब ख्याल करो हवा सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अल्लाह जा महबूब जिए जो वेजा आया आला हज़रत साईं फरमायो उनकी महक ने दिल के गुंचे खिला दिए हैं उनकी महक ने दिल के गुंचे खिला दिए हैं जिस राह चल दिए हैं जिस राह चल दिए हैं सिक्के बिठा दिए हैं अल्लाह क्या जहन्नम अब भी न सर्द होगा रो रो के मुस्तफा ने रो रो के मुस्तफा ने दरिया बहा दिए रो रो के मुस्तफा ने दरिया बहा दिए हैं उनकी महक ने दिल के गुलचे खिला दिए उनकी महक ने दिल के गुलचे खिला दिए सुभान अल्लाह बेशक अल्लाह जमा
फरमायूं ही वठो मुंहिंजा पैसा ॾोकड़ वठो अर्ज़ कयूं क़िबला हाणे ॾोकड़ न खपे असां जो दिलियूं तूं अॻ में खणी वियो हाणे पैसनि खे छा कंदासीं चमक तुझसे पाते है सब पाने वाले मेरा दिल भी चमका दे चमकाने वाले सुभान अल्लाह मदीने के खित्ते खुदा तुझको रखे गरीबों फकीरों को ठहराने वाले अल्लाह हाने असां के नूर अता फरमा असां के ईमान अता फरमा असां कलमो पढ़ूं असां के पंहिंजी गुलामी में कबूल फरमा पंहिंजी उम्मत में कबूल फरमा अल्लाह जे महबूब कलम पढ़ाए सजे काफिले वारन के मुसलमान फरमाए त सर्ब गाल रही जई जई ॾिठो सो कुर्बान थियो जई जई ॾिठो सो मुझे हबीब जो गुलाम बणिजियो हज़रत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आ हिकड़ी जंग लगी हज़रत मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी कौम खे हवारिन खे बनी हलो हलो अल्लाह जो सॾ चयो हलो साईं इस्माइल वेठो तो बनी इस्राइल तू ऐं तुंहिंजो रब वञी विढ़ो जॾहिं कंदा पोइ असांखे सॾ कंदा ये ॻाल्हि मशहूर आहे अवां वञी विढ़ो तू ऐं तुंहिंजो रब वञी मोह ॾियो हज़रत मूसा खे चयो पर जंगे बदर पहिरीं जंगा 313 ॼणा टोटल मुसलमान मुझे आका फरमायो केर हलंदो 313 ॼणा त हलिया पर हेॾा ॿ मासूम हज़रत माज ऐं मौज ए मासूम बि निकिरी पिया त मदीने जा साईं अॻ में तूं न विढ़जां असां कुर्बान थियूं पोइ तुंहिंजी मर्ज़ी एड़ी मोहब्बत एक मकाम थे अल्लाह जे माजी फरमायो तमा 313 ॼणा घणा पोड़ान घणा ॿारन के बीमार ओ जे करी समझी सको त कोन विड़ी सकदासी तवा के इजाजत अर्ज कयो असा जा आका यो थी न थो सके असा हलाल खीर पीतो आ पंजे माउन गैरतमंद माउन जो खीर पीतो आ सोना असा के तीरन तलवारन ते भरोसो ना है तुंजी क़यादत ते भरोसो आ तू असा जी वाग संभाल असा हजारन के मोड़ी वेदा नबी का हुक्म हो तो हम फांद जाएं समंदर में दुनिया को महव कर डाले नारे अल्लाह अकबर में नारे तकबीर नारे रिसालत शान मुस्तफा उलमाए अहले सुन्नत सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हिकड़ी जंग में हजरत माज मदीने जे साईं जो सहाबिया वो साईं के हित तलवार लगी तलवार जो लगी तो हड्डी कटजी वई सिर्फ पुठियां चमड़ो गोश्त वारो बच्चो बी सजी बाह लटकी वई हाने हिकड़े हथ सां जंग पियो करे अचानक मदीने जे साईं निहारे मां जॾहिं निहारियो त समझाई त ही मुंहिंजी बाह रुकावट पई करे लटके पई रुकावट पई करे इन जे करे मदीने जा साईं मुझे निहारे समझाऊं उन बाह के पैर हेठा ॾेई उनके सट ॾेई बाह के उछलाए ऐं शुरू थियो अल्लाह जे हबीब के एडो उन्हीं ते प्यार आयो शफकत आई फरमायो माज जंग खत्म थे तो या बाह पकड़े खयो बाह खयो बाह खणी आयो सोने उते रखी बस ये समझ टेप सॉल्यूशन लगा साईं माज तो फरमाए केतरो अरसो हयाती रहो से हिन बाह में कदे मुके सूर
तो ॿियनि में मुझे साईं में फर्क मुझे महबूब जे चेहरे ते नजर पवंदी जंग जो पासो ई तब्दील थी वेंदो ये गुलाम जज्बाती थी वेंदा हा पंहिंजे महबूब खे ॾिसी सुणो त हज़रत मूसा पंहिंजो हज़रत इब्राहिम तमीमी रहमतुल्लाह अलैह फरमायो बनी इसराइलन जा आलिम यहूदन जा आलिम सिर्फ गाल न आए बल्कि मुझो महबूब आए भी बलगल उला बिकमालिही बलगल उला बिकमालिही कशफ दुजा बेजमालिही हसन जमी उखसालिही सल्लु सुभान अल्लाह शेरा साईं फरमायो तो मुझो हबीब पंहिंजे कमाल दर्जे खे पंहिंजे कमालात सां ऐं ऊंधाई दुनिया जी परे के पंहिंजे नूर सां सॼी दुनिया खे गुलाम बनाई पंहिंजे सोने अखलाक एतिरो चई पोइ साईं शेख सादी शिराज़ी ख़ामोश टे बंद जी ख़ामोशी जी हाणे सुबुह ताईं ॾिसां पोइ वरी इहो चोथों बंद ठाहींदुसि रात जो सुतो पियो त मदीने जा साईं ख्वाब में हाणे वरी हिकिड़े मौलवी साहब तकीर कई वो चयो त बड़े तो बड़े बुजुर्ग हैं हम तो उस मोहम्मद को माज़अल्लाह नहीं मानते जो मरकर मिट्टी में गया बाकायदा नेट ते तकीर हिन के लिए साथ गाल नज़री कान पर अड़ी खोड़ अल्लाह जे हबीब राज जो शेख सादी के चयो त अज ॾींहं जो जेको ता तो नात लिखी आ मुझे या मूंखे पढ़ी ॿुधा अर्ज़ के सेवा नामुकम्मल उन जो हिकु शेर अञा मूंखे सम्झ में नथो अचे ओ सुभाणे ठाया त मुझे हबीब फरमायो जेका तो ठाई आ सो तू पढ़ बाकी बंद रहियल ओ मां जो ॿुधाया साईं शेख सादी फरमायो बलगल उला बिकमालिही कशफ दुजा बेजमालिही हसन जमी उखसालिही सादी खामोशो मुझे हबीब फरमायो सल्लू अलैहि व आलिही शेख सादी पर सल्लू अलैहि व आलिही हर कमाल जो मालिक अल्लाह से पंहिंजे हबीब साईं इब्राहिम तमीम फरमाए मौलवी साहब असां जो नबी आहे भी शान वारो जे हाणे ॻाल्हि ॿुध इब्राहिम तू चवंदो मुंहिंजो नबी शान वारो असां जे नबी मूसा कलीमुल्लाह जो तोखे हिकिड़ो मिसाल तो ॾे अवां जो क़ुरान तो चवे अवां जो इस्लाम तो चवे असां जे नबी जी तारीफ़ में त हज़रत मूसा अलैहिस्सलाम 40 ॾींहंनि जो रोज़ो रखियो जंहिंमें ॾींहुं रोज़ो रात इबादत या असां जे नबी अल्लाह जी इबादत की तुंहिंजे नबी अहिड़ी इबादत कई आहे जेकॾहिं आहे त साबित मुनाज़रो हाणे वाकई असां जे क़ुरान में अहिड़ी आयत ई कान्हे त मदीने वारे साईं 40 ॾींहंनि जो रोज़ो रखियो हुजे ऐं अल्लाह से रखण भी न दिया एडी इबादत न छो तो या अय्युहल पंजो ताहा मा अंज़लना अलैकल कुरान लितशका ऐ मुजा महबूब एतरो जाग न एतरो तकलीफ में न अच असा कुरान इन ला कोन मोकलिया जो अल्लाह पंजे महबूब जे ला एतरी तकलीफ बर्दाश्त कोन कंदो दिसो मुजा महबूब जा माउ पी अग में अल्लाह के रसूल दो जहां जो को उस्ताद कोने अल्लाह से पंजे महबूब जा पुट ही घुराए वरता ऐ मुजा महबूब उस्ताद जी गुलामी कबिया उस्ताद जी खिदमत कबिया मां नथो चाहां तो तुंजो को उस्ताद हो जे जो तू उन जी खिदमत करे न मां रब तुंजो उस्ताद है
الرحمن علم القرآن मुझा महबूब मां पी जो अदब कबो आ पेरे पवो आ कमकार कबो आ मां तुझा माओ पी अग में घुराए वरता जो को तुझे मथा ऑर्डर न लाए एड़ो हबीब पर हुन जो को सवाल कयो हजरत इब्राहिम अजमी जो तमीमी वटो जवाब साईं हां ईमान का कमर जी मोल साहब कुरान के एकड़े पासे तुझे नबी मूसा अलैहिस्सलाम 40 दिन जो रोजो रखियो 40 रातूं जागियो इहो कम आऊं करे सघां इहो त मुझे हबीब जे गुलामन जो कम आका जी गाल परे आ जी करे देखा मौली साहब हिकड़ो मदरसे जो कमरो खाली कराए उन में साईं इब्राहिम तमीमी के बंद कयो चुवाने महीन 40 दी हिन के जेको आ न कुछ दियो न खाइण पीअण जे ला 40 दी ॾिसो त कीअं थो जागे कीअं थो रखे बुख बर्दाश्त करे 5 ॾींहं गुज़री विया 10 ॾींहं गुज़री विया सूरा खंता उन मौली साहब जा शागिर्द ॾिसन त जीरो वेठो आ खुशबाज वेठो आ कॾे नमाज पियो पढ़े कॾे सलातूं पियो पढ़े 40 ॾींहं गुज़री विया 40 ॾींहं खां बाद मौली साहब दरवाज़ो खोलियो जी हाणे हलिया त वरी ॿिए टापक ते ॻाल्हायूं जी टापक ते रख पहिरीं ही टापक पूरो थींदो 40 ॾींहं जो रोज़ो रखियो मौली साहब इहा त थी वञी बराबरी तुंहिंजे नबी मूसा अलैहिस्सलाम 40 ॾींहं जो रोज़ो मूं बि 40 ॾींहं जो ऐं मुस्तफ़ा जो गुलाम आहियां मुंहिंजी मंज़िल अञा अॻिते ही आ ईमान मुंहिंजी मंज़िल अॻिते आ ख़ुदा जे वास्ते 12 तारो लॻाए छॾ 60 ॾींहं खां पोइ दरवाज़ो खोल 60 ॾींहं गुज़री विया मुंहिंजे मुस्तफ़ा जो गुलाम मशास वेठो 2 महीननि खां बाद तालो खोलियऊं साईं इब्राहिम तमीमी ॿाहिरि निकिरी चे मौली साहब हक़ जो आलिम आहीं त पोइ फ़ैसिलो इहो आहे तोखे मञणो पवंदो जे मुस्तफ़ा जे गुलाम जो इहो शान आहे उन सरदार जो शान चाहे तो इशारों से अपनी काया ही पलट दे दुनिया की अरे ये शान है खिदमत गारों की सरदार का आलम क्या होगा सरदार का आलम क्या होगा या अय्युहल्लज़ीना आमनू ऐ ईमान वालो हल अदुल्लुकुम अला तिजारतिन तुंजीकुम मिन अज़ाबिन अलीम ऐ ईमान वालो अचो मां रब सां वापार कयो तिजारत कयो इन तिजारत खां पहिरीं नंबर ते तिजारत आहे ईमान उन खां पोइ नमाज आ रोज़ो आ हज आ ज़कात आ ये सब अल्लाह सां तिजारतूं अल्लाह सां वापार आहिनि पंहिंजे दुनिया जे वापारनि में कॾहिं नुक़सान कॾहिं नफ़ो कॾहिं बाजी कॾहिं घाटी ईअं थींदो आहे रब जो फरमाए त मोमिन मूंसां जेको वापार कंदे उनमें घाटो उनमें नुक़सान त आहे कोन को वाद ही वाद आ पर उनजो अदना फ़ाइदो इहो आहे जे मूं रब सां वापार कंदे क़यामत जे ॾींहुं दर्दनाक अज़ाब खां बची या नबी सलाम अलैका या रसूल सलाम अलैका या हबीब सलाम अलैका सलवातुल्लाह अलैका सलवातुल्लाह अलैका वाह वाह शान तुई जो वाह वाह महान तुई जो सैरुल्लाह मकान तुई जो रब आ मिज़बान तुई जो या नबी अलैका या रसूल सलाम अलैका या हबीब सलाम अलैका सलवातुल्लाह अलैका सलवातुल्लाह अलैका आमीन मौलाना शफीना मोहम्मद वाली वसहबी अजमईन अल्लाह साईं अदा अब्दुल खालिक पटवारी साहब उनके भाइरन जे तरफ ही प्रोग्राम पंहिंजे इख्तिताम के पहतो
इन्हीं जो नंगर न्याज अञा बाकी आ दुआ खां बाद इते नंगर हलंदो अल्लाह से ये सवाब जा कम पंहिंजी बारगाह में कबूल कर पोइ ही सब सवाब पंहिंजे महबूब जी बारगाह में कबूल कर मदीने जे साईं जा वालिदैन शरीफ साईं जो आल पाक असवाज मुतहरा सहाबा किराम ताबिन तबा ताबिन जमी मशाइख इज़ाम जमी उलमा किराम मोमिनीन मोमिनात मुस्लिमीन मुस्लिमात जी दरबार में ही सवाब कबूल मंजूर फरमा अल्लाह पाक अपो खासन खास ही सवाब मरहूम मगफूर चाचा मोहम्मद ईसा मरहूम रहमतुल्लाह जे रूह के अता या अल्लाह पोही सवाब मरहूम एजाज अहमद रहमतुल्लाह जे रूह के सवाब अता पो अदा मोहम्मद ईसा मरहूम जे खानदान में जेके वडड़ा नडड़ा या जेके भी यार बुला भी इन इलाके में मर्द औरतों गुजारे विया सभिनी जे रूहन के सवाब